ईसा छड़ो खाइंदो बस नथा समझो न तव्हां अबा जेको खाइंदो आ वो कदी कढंदो भी त न कढंदो छड़ो खाए और न निकरेस त पो हाने समझायो यार तुआरो मुर्शिद खाइंदो आ न खाइंदो आ वरी खाइंदो आ त लैट्रिन न वेंदो आ छा ये हथ बजूं बीठो आ उनखे समझ में न तो अचे त न सादे के कातो समझायूं असां हे त सॼो साफ़ पयो आ कुरान शरीफ त मूसा अलैहिस्सलाम पांजे शागिर्द खे चयो त मानी खणी आ थकावट थी आ चयो मच्छी त बा पकल ठहियल उहा भॼी वई हुते वमा अंसानी इल्ला शैतान मुखे विसारो शैतान करायो चइबो त बुरी शइ जी निस्बत कंहिं कजे बुराई जी निस्बत शैतान दे भलाई जी निस्बत अल्लाह दे गाल समझो था या पांजे नफ्स दे बुराई जी निस्बत पांजे नफ्स दे या शैतान दे हजरत चुंदान आदम अलैहिस्सलाम है शैतान हुन भी हिकड़ी गलती कई हिन भी गलती कई अल्लाह से फरमाओ शैतान के माफी कोने हुनके कढी छॾे हुनके गलती माफ कई छो अल्लाह वटि इंसाफ आ गलती तो हुन जी भी आ हिन जी भी आ हिनके माफी छो न वो खुद कुरान में मसलो हल कयो थस अल्लाह से शैतान का पुछड़े छो कई या गलती चयो मां सजदो कर न कई छो जे बिमा अगवैतनी तू मुखे बुलायो तकदीर में लिखी छड़ियो हाने तू करे वडे सा गालाए तो यो माफ कंदुस गाल समझो था ना या बेअदबी उनके चेड़े तू छो कयो आदम मां तू के चम त हिन जे वेझो न वंजे वणजे छो वे त चई रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन मिनल खासिरीन रब मां पांजे नफ्स सा पान जुल्म कयो आ साईं तो जो कसूर ना है मोजो कसूर आ बुराई जी निस्बत पान दे हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम इज़ा मरिज़तु फहुव यशफीन मूसा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम चए तो मुझो रब वो जदे मां मरीज थिंदो आ त शिफा वो दींदो आ हालांकि बीमार भी तो वो कंदो आ पर बीमार थे तो मां थिंदो आ शिफा वो दींदो आ माना बुराई जी गाल पान दे कर या शैतान दे कर शैतान मुके बुलाइंदो आ अजई अल्लाह न बुलाइंदो आ अल्लाह जे मथा ये चई त तकदीर में लिखो तकदीर जा पुट तू तकदीर दिसी आए छा अदब से कुछ अदब निजाता अदब ताजेस्त अज फजले इलाही बने बरसर बुवद हर जाके खाही जे तो अदब एड़ो ताजा जे को तोखे अदब कंदे त जन्नती जन्नत तो जी लिखल माफी माफ असे गुनाह माफ छो मस्जिद जो अदब कुरान शरीफ जो अदब सहाबा जो अदब आल बैत जो अदब पांजे वडन जो अदब पाड़े जो अदब अची दाढ़ी वारे जो अदब असे कुरान शरीफ जी पोती जो भी अदब यो अदब ही अदब आ सजो दीन त हिन चयो साईं मुखां शैतान विसारे छड़ियो मच्छी त भजी वई फिलाणी जा फरमा हल बड़ो अरे थकावट तड़ी थी आ जो असा मकसद का अगते निकता हूं बेसूद कम थींदो त थकावट थींदी न कम वारी शय में थकावट घट थींदी आ ए बेसूद असा एडे पंध कयो से त थकावट थी पई आ हलो हाने वापस हलो ओया पंध कंदा कंदा सागे निशान रंदन ते अची पोता उन मछी उते मच्छी जाथो ट्रपी वई ही उते वरी पानी में जो गिरी त चौधारी पानी है गोल गार वांगुर जमी पी रहो यो मौजूदो हो अजे अंदर हजरत उन पानी में गिरी विया हाने जेका मां आयत पढ़िया उन्हीं ते आया उन में सुरब सिंह फरमाए फवजदा अबदम मिन इबादिना पो लधो
उते मूसा चइबो त हो गॾु हुयुसि या उन जो ज़िक्र नथो करे जेको अॻ में संगती हुयुसि गॾु न त वजदा चवे हा न अजे हा इते गॾु अथसि वजदा अबदम मिन इबादिना लधऊं ॿिन्ही ॼणनि उते बानो असांजे बाननि मझां आतईना हु रहमतम मिन इंदिना असां ॾिनोसीं पंहिंजे तरफ़ खां उनखे रहमत सां नवाज़ियोसीं व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा असां उनखे पंहिंजे तरफ़ सां ख़ासि इल्मु ॾिनोसीं। हाणे इते थोड़ियूं ॻाल्हियूं सम्झण फवजदा अबदम मिन इबादिना उन वॾे आलिम ख़ज़र खे अब्द थो सॾे असांजे बाननि मां हिकिड़ो बानो असांजे बाननि मां हिकिड़ो बानो चइबो त अलाह जा ख़ज़र जहिड़ा खोड़ बाना इन जे करे उलमा लिखियो आहे त ख़ज़र अलैहिस्सलाम सम्झे उन्हनि माण्हुनि मां आहे जेके अलाह साईं जा कुझु बाना हिन धरतीअ ते छॾियल आहिनि कंहिं भुलल खे रस्तो ॾींदा आहिनि कंहिं अलाह वारे खे कुझु सम्झाए वेंदा आहिनि अहिड़ा बाना अलाह जा खोड़ आहिनि उन मां हिकिड़ो ख़ज़र बि आहे ख़ज़र अलैहिस्सलाम यो ख़ज़र अलैहिस्सलाम ख़ा जी ज़बर सां ज़्वाद जी ज़ेर सां ख़िज़र न आहे ख्वाजा ख़िजर जट त चए थो ख्वाजा ख़िजर ख्वाजा ख़िजर न आहे ख़ज़र ख़ज़र माना सावाण जाते वेंदो हो उते धरती साई थी वेंदी अंदर वियो उन में अंदर जो कार में वियो तो अंदर ॾिसे हमरा हिकिड़ो सुतो पियो आहे छबराटे ते इहो हदीस में आहे बुखारी शरीफ़ जी हदीस अंदर पियो आहे चइबो त अलाह साईं जा बाना दरियाहनि जे अंदर बि काथे रहनि था अंदर पियो आहे मथो मूसा अलैहिस्सलाम चयो अस्सलामु अलैकुम तो हुन चयो वालेकुम अस्सलाम अन्ना बे अर्ज़िन सलाम असांजी ज़मीन ते सलाम ॾियण वारो कीअं पहुतो चइबो तो ओॾे माण्हू पहुची हुनजे हिते केरु आयो सलाम ॾियण त अंदरों ई हिन चयो साईं मां मूसा आयो आहियां जो मूसा बनी इसराइल जो हा वरी पुछां त साईं तव्हांखे कीअं ख़बर पई त बनी इसराइल जो मां मूसा आहियां चए मूसा जय तोखे मुंहिंजो ॾस ॾिनो आहे उन मूंखे वरी तुंहिंजो बि ॾस ॾेई छॾियो इहो ग़ैब न आहे इहो असां इतलाउ अलल ग़ैब माना ग़ैब ते इतलाउ मिलंदो आहे नबीअ खे वलीअ खे बाक़ी ग़ैब त चइबो आहे जेको बग़ैर हवास जे मिले इल्म इतलाउ खां बग़ैर मिले इतलाउ खां बग़ैर इल्म अलाह जो आहे ॿिए जो आहे ई कोन ॿिए खे अलाह जे तरफ़ां इतलाउ मिलंदो त थींदो न त इल्म तो फरमाओ अब्द चई उन वॾे बुज़ुर्ग खे अब्द अब्द छो चई इबादत बाने जो असली शान वो कहीं अल्लाह वारे चो ना उधर तुम दर न खोलोगे इधर मैं दर न छोड़ूंगा हुकूमत अपनी अपनी है उधर तेरी इधर मेरी वो अल्लाह वारो तो चए तुझी बादशाही आ त मुंहिंजी बान पा तू दर न खोलींदे त मां भी दर न छॾींदुसि न छॾींदे जॾहिं चवंदे त मथों रहमत बाने ते वसी पवंदी त मूंखां सवाइ हिन जो ॿियो को दर आहे अलाह जी रहमत तॾहिं ईंदी आहे जॾहिं सभु ॿिया दर सम्झो त कोन्हनि मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह किसो लिखियो आहे न बोस्ता में त अल्लाह वारो हो काबतुल्लाह में तवाफ करे सफ़ा मरवा दौड़े जेको भी इबादत करे मथों आवाज अचे कोई कबूल ना है तुझो तवाफ कबूल ना है तुझो तहजुद कबूल आवाज अचे बाकायदे फकीर ॿिया भी ॿुधनि फकीरन चो मुर्शिद तुझो त का शइ कबूल पवे को नथी पोइ लॻो पियो आहे तूं मथों त आवाज़ एॾो थो अचे ॿुधण त चईंसि
उन अल्लाह वारे चो यार कबूल करे या न करे इहो त उन जो कम आहे मुंहिंजो कम इहो आहे त उन जी अबदियत बानप मां न छॾियां बानो थी रहंदुसि एतिरो जो चई त मथो आवाज़ आहे कबूलस्त गरचे हुनुर नेस्तत के जुज़मा पनाहे दिगर नेस्तत यार जॾहिं तू इएं चयो त इन दर खां सवाइ ॿियो दर नाहे तॾहिं तुंहिंजा किना कोझा अमल बि मां क़बूल करे छॾिया सम्झमि त हे बानो मुंहिंजे दर खां वञण वारो न आहे इन करे नबी साईं खे काथे बि सैयद न सॾियो अथसि क़ुर में वरी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां पोइ समय वियो त ॿुधायां न त ठपियां किताब वो समय आयो ॿुधो काथे बि नबी साईं खे सैयद न सॾियो अथसि याहया अलैहिस्सलाम खे सॾियो अथसि सैयदम व हसूरम व नबिया पर असांजे नबीअ खे सैयद न हालांकि हुजूर जन पाण फरमा हदीस में आहे अना सैयद वलिद आदम मां सरदार आहियां सारी इंसानियत जो वला फखर पर मुखे वॾाई नाहे बियदी लिवा उल हमद मुझे हथ में झंडो हूंदो अगवाणीअ जो हमद जो झंडो हूंदो सभिनी नबियन जूं गर्दनूं झुकल हूंदियूं मुखे रब चवंदो इरफा रासक या मोहम्मद ऐ मोहम्मद तू मूं मथे करे वे सलतोता वसफ़े तु शफ़ाम तू घुरंदो वञ असां ॾींदा वेंदासीं तू सिफारिश कंदो वञ छॾींदा वेंदा पर क़ुरान में सैयद न सॾे कन लिखियो त यासीन में या सैयद जो इशारो आहे ये इशारा कढे तो न असल काथे सैयद जो लफ्ज़ ॾेखारे असांजे नबी जे लाइ इस्तेमाल न कयो अथसि सैयद ऐं हसूरा उन याहया अलैहिस्सलाम लाइ उलमा लिखियो त छाजे करे सैयद मजाज आहे सरदारी मजाज आहे इंसान जे लाइक़ सरदारी न आहे सरदार त सभ खां वॾो अल्लाह अकबर आहे अल्लाह हाज़े वॾो बादशाह शानशाह आदम मालिकुल मुल्क हाज़े ज़ल जलाल वल इकराम वॾी इज्जत ऐं शान जो मालिक शानशाह आदम रब ज़ुल जलाला असांजी असली सिफ़त बानपा इन जे करे नबीअ खे मजाज न ॻाल्हाए असलियत ते ॻाल्हाए सोना तुंहिंजी बानप जे करे तोखे सभ खां मथे रखियो आहे दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है जेको दाणो हेठि वेंदो उनखे मथे खणंदो ॻाल्हि सम्झो अलाए इन जे करे सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही उते बि अब्द हिन वॾे बाने खे भी चे अब्दम मिन इबादिना ऐं अबदियत में फैज़ मिलंदो आहे खसींदो कुझु न आहे तव्हां माण्हुनि जा बाना थींदव न माण्हुनि जा त कुझु तव्हांखे ॾियणो पवंदो कुझु उहो बि ॾींदो मसलन वॾेरे जो तूं नौकर आहे हुनजी मेंह पालींदो आहे खीर तूं त न पींदे खीर त वॾेरो खणंदो ॻाल्हि आहे या न आहे पर तोखे खणी मज़दूरी बि ॾींदो झटि माना कुझु मिलंदो कुझु ॾींदे कुझु होॾो मिलंदो कुझु पर अलाह वटि जेको अलाह जो बानो आहे न उनखे ॾींदो ई ॾींदो आहे उनखां वठंदो कुझु न आहे इहो वॾो फ़र्क़ु आहे न साईं अलाह जी बानप इज़त आहे छो उन में ॾींदो ई ॾींदो वठंदो तव्हां खां कुझु बि न वठंदो तव्हां खां अलाह छा आहे चिठियूं शुरू थी वयूं नदा चए थो तकरीर ख़त्म कयो हाणे दुआ कयो भला न हाणे बसि ख़त्म थी वियो टाइम चार थी विया न बा हाँ सवाल निकिते सवाल त आख़िर में थींदा आहिनि हाणे शुरू थियनि बसि हाणे ठीकु आहे त सम्झो अब्दम मिन इबादिना असांजे बाननि मज़ा हिकिड़ो बानो उते वञी ॾिठूं त मिली वियो चए थो असां उनखे पंहिंजे तरफ़ां इल्म लुदनी ॾिनो हो मिलदुन्ना में लुदनी इल्म छा आहे इहो मसलो सम्झो हिकिड़ो इल्म आहे नबी साईं पढ़ायो सहाबा खे सहाबा पढ़ायो ताबईन खे ताबईन पढ़ायो तबा ताबईन खे
ये हलंदे 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 ओ असांजे उस्तादन ताईं पहुतो वरी असां उतो ढुकड़ो पीतोसीं इहो कीअं दरियाव ॾिठो थे न वहंदो आहे होश में वियो त मसलो समझो दरिया वहंदो उन मझां वॾा बेराज कढंदासीं वरी बेराजन खां अजे वॾा वाह निकिरंदा वाहन खां वरी नंढड़ा वाह निकिरंदा वरी नंढड़नि वाहन खां तोजी ज़मीन ॾे अॾु वही ईंदी तोजी ज़मीन बि सैराब थी वेंदी उन पाणीअ सां जेको हज़ार मैल दरियाव काथों तो अचे हज़ार मैल परे खां हाणे तूं पंहिंजी ज़मीन में इहो खणी आए हिकिड़ो इल्मु ईअं आहे जो असां तव्हांखे उस्तादनि खां मिले थो पियो अदा फलाणे खां फलाणो फलाणे खां फलाणो फलाणे खां फलाणो फलाणे खां फलाणो हुज़ूर जन जे दरिया मज़ा आहे पाणी वही आहे ॿियो इल्मु आहे ॿोकी छिको ॿोकी ॾिसंदा बोरिंग कबो आहे बोरिंग ॾिठी अथई बोरिंग उहा कीअं कबी आहे ज़मीन में हाणे ॿाहिरों पाणी न आहे त ज़मीन में था हणूं अल अला ॿोको छिकऊं छिक छिकऊं छिक छिक नेठि पाणी इहो इल्मु लुदनी आहे चए थो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो था यो ॿोको था छिकियो न ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह यो ॿोको तो छिके ला इलाहा इल्लल्लाह अकेली जाइ ते वेही असें कुंड में वेही माण्हुनि जे विच में वेही हर जाइ ते यो ॿोको छिक 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 तांजो अंदरां इल्मु निकिरंदो इहो इल्मु लुदनिया यो ॿाहिरों जो उस्तादन खां आयल न आहे पंहिंजे अंदर मझां पाणी कढी वतो तंहिंजे करे हिते चए त उनखे असां लुदनी इल्मु ॾिनोसीं पंहिंजे तरफ़ां इल्मु ॾिनोसीं उहो इल्मु कहिड़ो आहे जेको मूसा खे न हो ॿई ॼणा चढ़िया दरिया में अॻिते ज़िक्र आहे दरिया में वेठा असां ॿेड़े जे मथां ॿेड़े ते हिकिड़ो पखी आयो नंढड़ो एतिरी असां थी सघे थो छा चवंदा फूसड़ी चवंदा छा हेतिरो नंढड़ो पखी थींदो आहे फूसड़ीअ वांगुरु नंढड़ो पखी आयो का नंढड़ी काठी हीअं दरिया ते लटके पई उन ते वेठो वरी हीअं पाणी दरिया में विझी चोंब विझी पीतई वरी हलियो वियो त हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम फरमा मूसा ॾिठुई हाणे मूसा अलैहिस्सलाम चए पियो हे मुंहिंजो उस्ताद आहे हिनखे वॾो इल्मु आहे रब मूंखे मोकिलियो आहे हिन ॾे सम्झेसि हुनजे दिमाग़ में ॿियूं शयूं पियल आहिनि त हाणे ख़ज़र अलैहिस्सलाम जवाब थो ॾेसि मूसा ॾिठुई इहो पखी चए हा वॾो चए नंढड़ो साईं सफ़ा चए छा कयईं चए पाणी पीतई घणो पाणी पीतो हूंदई साईं टेड़ो मुश्किल सां फरमा मूसा तुंहिंजो इल्मु मूंखे कोन्हे मुंहिंजो इल्मु तोखे कोन्हे सॼे जहान जो इल्मु मुंहिंजो तुंहिंजो इल्मु इहो गॾाइजे त अल्लाह जे इल्म जे मुक़ाबले में इएं जीअं हिन दरिया मां पखी मामूली टेड़ो खयो आहे इएं सॼी काइनात जो इल्मु मामूली आहे रब जो इल्मु बहरे बेकरां आहे जंहिंजो किनारो ई न आहे अहिड़ो दरियाव आहे तंहिंजे करे सम्झ त सभ खां वॾो इल्मु रब वटि आहे तंहिंजे करे इहो चवण त नबी बि ओतिरो इल्मु रखे थो पियो इहो कीअं सही आहे अल्लाह जो इल्मु लामहदूद आहे उनखे हद कोन्हे अनलिमिटेड आहे असां उनखे काथे बि चऊं हिते हेतिरो अल्लाह जो इल्मु न उहो त अनलिमिटेड लिमिटेड जे अंदरि कीअं पवंदो असांखे हे जिस्म लॻल आहे नबी साईं खे जिस्म लॻल आहे ऐं नबी साईं खे ईअं ई दिमाग़ आहे इहो लिमिटेड आहे माना महदूद आहे महदूद जे अंदरि लामहदूद कीअं पवंदो लामहदूद पवंदो ई कोन त इहो धोखा न हण न कुझु अकल सां बि ॻाल्हि सम्झा न वरी धोखो लॻे बसि नबी अलाह जो इल्मु साॻियो ई न अल्लाह जो इल्मु बेकरां बग़ैर किनारे जे लामहदूद इल्मु आहे बाक़िन खे महदूद इल्मु ॾिनो जेॾो बि वॾो इल्मु हुजे पर उहे सभु महदूद इल्मु हिन लामहदूद इल्म जो मालिक अक़ीदो सम्झो माण्हुनि खे अक़ीदो भुलाइजी वियो आहे सम्झे जो पढ़िया आहिनि अक़ीदो त बि सम्झिया कोन्हनि क़ुरान शरीफ़ खे गौर सां पढ़ो टाइम घणो थी वियो आहे
इन करे मां अॻिते तकरीर बंदि थो कयां वरी कंहिं ॿिए मौक़े ते वरी इहा ॻाल्हि ई हलाईंदासीं होॾे त हले ई हले थी हाणे सूरत काफ़ पने आकिल में हर महीने हले थी साईं गुलामुल्लाह साहब हर महीने दर्स क़ुरान रखंदो आहे उते कमु हले थो सूरत यासीन भी पूरो करे विया हूँ सूरत आख़िरी सिपारो भी हाणे हे सूरत काफ़ हले थी पई ये सबक ईंदा उते दुआ है अल्लाह से कुरान जी सही समझ नसीब फरमाए असां समूरे ही अल्लाह जे इल्म जा मोहताज आहियूं मिले इन जे शौक़ रखो तलब रखो हिकड़ी हिकड़ी हदीस जे लाइ नबी साईं जो सहाबी हज़ारे मैल करे वञी ॿुधंदो असां पंहिंजे घर खां उथी थोरो नथा ॿुधूं तो दुआ कयो अल्लाह ताला सही समझ नसीब फरमाए हिकिड़ो हाफ़िज़ शीयन में पढ़ाए थो या कुरान मजीद जी तालीम दे थो छा उन्हनि जो खाइण पीअण अबा खाइण पीअण काफ़रनि जो भी जायज़ आहे बाक़ी जेकॾहिं उहो नियाज़ करनि त न खाए बाक़ी घर मथां खाइण पीअण मोकिलनि हे नियत ईअं करे त मां शीयन खे सुधारींदुसि पोइ भली पियो पढ़ाए नियत भली करे है छा न्याणियुनि जी हा रुख़सती कीअं कजे सवले नमूने कजे जेतिरो थी सघे उनखे ॾियो पर पोइ तो लिखी भी वञो त मुंहिंजी मिल्कियत मां इनखे हिसो भी ॾियो पोइ उहे ॾियनि न ॾियनि मुजरिम उहे थींदा बाक़ी तव्हां पंहिंजो लिखी वञो त मुंहिंजी न्याणियुनि खे भी मुंहिंजी मिल्कियत मां हिसो ॾियो शरीयत जेतिरो चवे ओतिरो हिसो ॾियो जेकॾहिं तव्हां न लिखंदव त पोइ मुजरिम थींदव पर जेकॾहिं तव्हां लिखी वियो उन्हनि न ॾिनो त मुजरिम उहे रुख़सती सवली जेतिरी थी सघे कजे हरूभरू उन जे लाइ पटताण कर्ज़ा न खणो इहो उन्हनि माण्हुनि जो कमु आहे हिंदुनि जो कमु आहे हिंदू पंहिंजी न्याणीअ खे मिल्कियत मां हिसो न ॾींदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त ॾाज में एतिरो ॾेई छॾियूंसि था ॼण त हिसो थी वियो इहो हिंदुनि खां असां वटि आयो आहे ॾाज हाणे ॾाज न आहे त वीचारो परेशान बीठा चए थो पैसा ॾे भला पोइ ॾाज त न्याणी खे वठी ॾियां हाणे इहो त तूं हराम थो खाए इहो पैसा वठणु उन खां इहो हराम आहे पोइ त तूं विकिणी थो ॾे न्याणी विकिणण जेको आहे हुज़ूर जन फरमायो क़यामत जे ॾींहं मां माण्हू छॾाईंदुसि पर न्याणियुनि जे तरफ़ां फरियादी मां थी करे इन हमराह खे ॿधाईंदुसि जेको छॾाइण वारो आहे उहो ॿधाए त पोइ इहो छुटंदो तंहिंजे करे इहे पैसा एवज़ो न वठो जेतिरो थी सघे अदा मूं वटि कोन्हे मां ॿिनि जोड़नि में तोखे ॾियां थो सम्झे नबी साईं पंहिंजी न्याणीअ खे हिकिड़ो ॿ जोड़ा ॾिना हिकिड़ो चकी ॾिनी हिकिड़ो साईं खे चवां मश्क ॾिनी हिकिड़ो साईं खे चवां लिहाफ़ सुम्हण जो बिस्तरो ॾिनो बसि जॾहिं नबी साईं जे हालांकि ॾियनि हा त सोने चांदीअ सां रंगे छॾंदा सम्झेसि नबी साईं वटि को घटि हो छा नबी साईं वटि सभु कुझु हुयो पर उन्हनि पंहिंजो फ़क़्र ऐं सुञाई इख़्तियारी अता कई हिकिड़े दफ़े बीबी ख़ातून जन्नत बीबी फातिमत ज़हरा हार पाए आई सोन जो हुज़ूर जन सलाम कयईं हुज़ूर जन सलाम जो जवाबु न ॾिनो त बीबी साईं चयो साईं अॼु नाराज़ हो छा मूं ते सलाम जो जवाबु नथा ॾियो साईं जन खे प्यारी भी ॾाढी फरमाओ न नाराज़ न आहियां हे तुंहिंजी ॻिचीअ में हार छो पातल आहे चई साईं इहो त जाइज़ आहे औरतनि खे सोन पाइण त जाइज़ आहे फरमाओ ॿियनि औरतनि खे जाइज़ आहे मुंहिंजे घर में त सोन न हुजे न छो मुंहिंजे घर में का ग़रीब ईंदी दिलि में हसरत खणी वेंदी त नबी साईं जी धीअ जेतिरो सोन त हुजे मां वटि दुनिया जी ॻाल्हि मुंहिंजे घर खां खणी वञे मां चाहियां थो त मुंहिंजे घर मां दीन खणी वञे दुनिया जो फ़िक्र न खणी वञे तंहिंजे करे त बीबी साईं उहो हार खणी करे ख़ैरात करे साईं जेको तोखे नथो वणे मूंखे बि नथो वणे सम्झो न त इहो रूबरू वॾी परेशानी न कजे जेतिरो हुजे उन नमूने सां रुख़सती कजे अल्लाहुम्मा आसिना अक़बतना फिल उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्य दुनिया व अज़ाबिल आख़िरह अल्लाह साईं जन नौजवाननि ही प्रोग्राम कयो आहे जेके दोस्त वेठा रहिया रब साईं इन्हनि सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा नौजवाननि जी हिन महिनत खे क़बूल फरमा ॿिन्ही जहाननि जो सभु भलायूं अता फरमा हिननि जो वॾड़ो जेको लाउड हलाईंदो छा नालो हुअसि अब्दुल कादिर असांजो दोस्त हो वीचारो ग़ुलाम कादिर हा दोस्त हो वीचारो यकी असां सां गॾु जलसनि में हूंदो अल्लाह साईं उन जी क़ब्र खे बि रोशन फरमा
जेके भी वॾड़ा सभिनी जा गुज़ारे विया सभिनी खे माफ़ी अता फरमा उन्हनि जूं कमज़ोरियूं दूर फरमा ऐं अल्लाह उन्हनि खे जन्नतुल फिरदौस जो मामिलो सुहिणे नमूने सां उन्हनि खे पहुचा बग़ैर हिसाब जे हुज़ूर जे तुफ़ैले असांजी दुआऊं क़बूल फरमा गज़ा वारनि मुसलमाननि जी अल्लाह मदद फरमा ऐं अल्लाह उन्हनि जी परेशानियूं दूर फरमा ऐं अल्लाह ज़ालिमनि यहूदियुनि खे बर्बाद नेस्त नाबूद फरमा पंहिंजो फज़लो करम फरमा सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद।